आम ख़बर शामिल कयूं था बडाणी खां। मियाणी हेठि बडाणी थाणे जे हद ॻोठ मोहम्मद नवाज़ बडाणी में 22 साला बशीरा वल्द अब्दुल लतीफ़ बडाणी खे चाचे ऐं भाइरनि पारां क़त्ल करण जी कोशिश कई वई आहे। नारी ज़ख़्मी हालत में थाणे ते पहुची वई। उन बाबति वधीक तफ़सील लाइ के न्यूज़ रिपोर्टर क़ुर्बान अली भुट्टो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी क़ुर्बान, तफ़सील खां आगाह कजो। जी बिल्कुल, मैं ॿुधाईंदो हलां त बडाणी मियाणी हेठि बडाणी थाणे जे हद ॻोठ मोहम्मद नवाज़ बडाणी में 22 साला बशीरा वल्द अब्दुल लतीफ़ बडाणी के चाचे ऐं भाउ पारां क़त्ल करण जी कोशिश। औरत ज़ख़्मी हालत में थाणे ते पहुची वई। ज़ख़्मी औरत बशीरा ख़ातून इल्ज़ाम आणंदे चयो आहे त मुंहिंजे चाचे शेरल बडाणी ऐं भाउ नवीद बडाणी क़त्ल करण जी कोशिश कई। क़त्ल करण लाइ मुंहिंजे मथां फायरिंग कई, जंहिं सबबु मूंखे गोली लॻी आहे। ज़ख़्मी औरत जो चवणु आहे त मुंहिंजी मर्ज़ी ख़िलाफ़ वॾी उमिरि वारे पोड़े सां चाचो ऐं भाउ शादी कराइणु चाहिनि था। इनकार करण ते उन्हनि मारण जी कोशिश कई आहे। औरत जो चवणु आहे त मुंहिंजे चाचे ऐं भाउ खे गिरफ़्तार कयो वञे। औरत जो वधीक चवणु हो त छीडी अॻु अहिड़ो इतला थाणे ते ॾिनो, पर पुलिस हिन महिल ताईं कुझु कोन कयो आहे, जंहिं सबबु अॼु मूंखे मारण जी कोशिश कई वई आहे। जी